गेट आउट टाउन जी यूसी मुराद मेमण में ऑल कम्युनिटी अलायंस मलिर जे अॻवाननि चूंड मुहिम तेज़ करे छॾियूं। हाशिम ख़ासखेली ॻोठ में कॉर्नर गॾिजाणी उम्मीदवारनि यूनिस के सदाम बलोच जमील अहमद मेमण खे अदरकुनि जूं सूखड़ियूं पेश कयूं वयूं। उन मौके ते पाकिस्तान ख़ासखेली इतिहाद जो चेयरमैन याकूब ख़ासखेली, मोहम्मद अनवर ख़ासखेली, मोहम्मद ईसे ख़ासखेली, मोहसिन ख़ासखेली, मोहम्मद उर्स ख़ासखेली जे तरफ़ां यूसी मुराद मेमण जी ख़ासखेली बिरादरी मुकम्मल हिमायत जो ऐलान कंदे चयो आहे त मलीर में सियासत करण सभिनी जो हक़ आहे। मकानी चूंडुनि में नौजवाननि खे मौक़ो मिलणु घुरिजे, पर मलीर में ॿियनि बिरादरियुनि खे दीवार सां लॻायो पियो वञे। इन्हीअ मौक़े ते अॻवाननि चयो त यूसी मुराद मेमण जूं बिरादरियूं असांजो मुकम्मल हिमायत करे रहियूं आहिनि, जंहिं ते असांजा मुख़ालिफ़ हाणे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मोज़िज़नि खे दबाउ ऐं धमकाए रहिया आहिनि। उन्हनि खे 5 साल पहिरियां ई ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो, जंहिं में उन्हनि ठेकेदार बणिजी पंहिंजे बैंक बैलेंस बैंक इज़ाफ़ो कयो। संदन कारकर्दगी माण्हुनि जे साम्हूं आहे। 24 जुलाई ते उन्हनि जो शिकस्त जो ॾींहुं आहे।